नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठुल मां ख़बर ॾींदा हलूं त ठुल जे ॻोठ मोर जो खूह में 12 सालनि जो मस्तानी नैंगर सां जिनसी ॾाढाई नैंगर मोहम्मद यूसुफ सिरकी खे वहशी दरिंदे ज़्यादती जो निशानो बणायो आहे। नैंगर जे वालिद पारां ए सेक्शन थाणे ते एनसी दाख़िल कराई नैंगर खे मेडिकल चेकअप लाइ तालका अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। मंजूर उर्फ पिछू सिरकी मुंहिंजे नैंगर खे जिनसी ॾाढाई जो शिकार बणायो आहे। मानी कंदा शादी असांजी ये भी मुंहिंजा ॿार बच्चा सभु असां गॾु शादी ते सही ॿ टे दफ़ा अॻ में बि ॾाढे सां हरकत कई। मां खे हिन दाह ॾिनी पर मां जो ठहियो छॾ बाबा बाहि ॾे असां बातूं मथां न सादड़ो आहे कूड़ थो हणे। पर पोइ उन ॾींहुं हिनखे जेको आहे त हे मानी खां निपटो घर वञे थो। हिन खां जेको आहे त हिनखे दिलासो ॾिने हल त मुंहिंजे घर हलो, हुते मां वटि तोता बि आहिनि ऐं हल त तोखे मां ख़र्ची बि ॾियां ऐं मोबाइल बि तोखे टच ॾियां। हिनखे घर वठी वञी पंहिंजे कमरे में जेको आहे त वठी वञी हिनखे ग़रीब खे सुतल लाथे हिन हे मुंहिंजी बि सुतल लाथी अथई, पंहिंजी बि सुतल आहे। पोइ लन कंहिं महिल ॿुई में विझे पियो, कंहिं महिल मुंहिंजे वात में विझे। उनजो नालो छा आहे जेको इहो हरकत करे पियो? मंज़ूर नालो अथसि, माना अब्दुल करीम पुटु सरकी आहे। मंज़ूर पाड़े में वेठो आहे। अच्छा, हा पाड़े जो आहे। उहो हिकिड़ो हुयो? उहो हिकिड़ो ई हुयो। अच्छा, हा उनमें जेको ॿिया सभु दावत ते हुआसीं, उनजो बि घर ख़ाली हो, उनजा ॿार बि सभु दावत ते असां सां गॾु। पुलिस खे चयो आहे तव्हां? हा पुलिस खे चयो आहे। अॼु पुलिस जो चए थी सुभाणे 2 ॾींहं ॾिसजे त 2 ॾींहं था या वरी पिया वठी छॾे ॾिसता। उहा हाणे पुलिस जी मर्ज़ी आहे। तव्हां चेकअप करायो उनखे? उनखे सुभाणे हा जेको आहे त सुबुह उन्हनि चयो आहे जेको आहे त असां अचो त कार्रवाई कंदासीं जेको आहे त 4 हुनजी अच्छा चेकअप बेकअप जी पुलिस जे छा थिए सुभाणे वठी आयो अस्पताल छोकिरे? हाणे त वठी आया अस्पताल भी? न अस्पताल न नहीं होता तो सुभाणे अचो। अच्छा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।